पई, पर अंदर में दुख अथसि, कावड़ में मानी भी कोन खाधी अथसि। भला इहा बेटा कावड़ जी ॻाल्हि आहे जो मानी नथो खाई? बेखबर आहीं सचल खान। तूं भागुल खे भाॼाई सम्झ या माउ, ॻाल्हि मिड़ई साॻी आहे। तोखे इहा ख़बर नाहे छा त वॾो भाउ ऐं भाॼाई माउ पीउ जो मर्तबो रखंदा आहिनि? ख़बर अथव माता। ऐं इहो बि ॼाणा थो त नंढपण खां वठी तव्हां मूंसां भाउ बणिजी अखर बि न ॻाल्हायो, पर घटि में घटि मूंखे ॿुधायो तव्हां। बस अॼु खां पोइ तूं मुंहिंजो पुटु रही, ऐं मां पंहिंजे मुड़ुस खे सचल जो पीउ करे छॾींदसि। सचल, तूं त असांजे लाइ सभु कुझु आहीं। तोखे त ख़बर ई नाहे त भागुल ऐं मूं तुंहिंजे लाइ कहिड़ा कहिड़ा न ख़्वाब ॾिठा आहिनि। बस जा जुड़ी वञे, पोइ मां पंहिंजे पुट लाइ लाल कुंवार ॻोल्हे अचां, जंहिंसां मिली तूं हुन घर में रही। माना त हाणे परणाए मूंखे पाण खां धार कंदो। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त मूंखे न ज़ाल घुर्जे, न ई मुंहिंजे लाइ का जाइ जोड़ियो। सचल खान, बाबा अहिड़ियूं अहिड़नि वारियूं ॻाल्हियूं छो थो करीं? ॿार त नहीं। अब शादी मां हिकु शर्त ते ई कंदुसि। मुंहिंजी ज़ाल मूं वांगुरु तव्हां ॿिन्हिनि खे पंहिंजो माउ पीउ सम्झंदी ऐं हिन घर में रही करे तव्हां ॿिन्हिनि जी ख़िदमत कंदी। भागुल, जेतिरो जल्दी थी सघई सचल लाइ कुंवार ॻोल्ह। कुंवार त मूं ॻोल्ही आहे, बस पक करे वठां